तुलसी सेठिया। ॾाढी पहिरें त शुक्रगुज़ार आहियां राष्ट्रीय सिंधी भाषा विकास परिषद जो, अजीत मनियाल जी जो ऐं तव्हां सभिनीनि जो कि ॿिनि ॾींहंनि खां लगातार जेको कार्य हले पियो थो उन में अॼु असांजे डॉक्टर साहब पुरुषोत्तम हरवाणी साहब जेका विषय रखिया ॾाढा सुठा रखिया ऐं समाज जे हित में आहिनि। सभई विषय जेके बि हलिया आहिनि, हाणे फिल्म ॾिठीसीं, कल्ह वरदान ॾिठीसीं, हींअर आहूजा साहब जी फिल्म ॾिठीसीं। मां रंगमंच जो कलाकार आहियां, फिल्मुनि में बि मुंहिंजो इंट्रस्ट आहे। मां फिल्मूं ऑलरेडी असांजी वाइसराई गुम ट्रांसपोर्टेशन ते ऐं नुंहुं खपे अहिड़ी इन तरीक़े जूं फिल्मूं असांजियूं आयल आहिनि। ऐं सिंधुड़ीअ जो सरताज कवर हुजे या जेके बि महानाटक आहिनि उहे उन जी डायरेक्टर करे मां पाण खे मूंखे ईश्वर मूंखे उहा सफलता ॾिनी आहे। हाणे विषय अचे थो कि आख़िर सब्जी जे दुकान तो पाण किराने जो सामान घुरंदासीं त थोरो ॾुखियो बि थींदो। सब्जी जे दुकान तो किराने जी शइ न मिलंदी आहे। परफेक्ट, तव्हांजी ॻाल्हि हिकदमि सही आहे। जिते विषय आहे कि साहित्य अकादमी ऐं राष्ट्रीय सिंधी भाषा विकास परिषद, जिते विषय अचे तो सिंधी भाषा जो विकास, त सिर्फ़ छा किताबनि सां साहित्य जो विकास थींदो? छा ॿोलीअ सां थींदो? ॿोलीअ सां विजुअल असांखे टोटल वोकल हलणो पवंदो, विजुअल हलणो पवंदो, तॾहिं वञी करे असां पंहिंजी ॿोलीअ जो विकास करे सघंदासीं। किताब बि ज़रूरी आहिनि। जे नाटक लिखियलु न हूंदो त असां नाटक करे न सघंदासीं। उहे ॿई अंग आहिनि। अगरि लिखियलु आहे नाटक किताब में न थियो त उहो सिर्फ़ु किताब आहे, हिकु कहाणी आहे, इन खां सवाइ ॿियो कुझु कोन्हे। पाठक जे लाइ हिकिड़ी कहाणी थी वई। पर अगरि उहो नाटक पब्लिक जे साम्हूं अचे थो, हिकु ॿार बि ॾिसे थो त बुज़ुर्ग बि ॾिसे थो, हर माण्हू ॾिसे थो, उहो नाटक थिए थो पियो। ऐं उहो नाटक जेको आहे उन जे लाइ मां अर्ज़ु कंदुमि राष्ट्रीय सिंधी भाषा विकास परिषद खे, अर्ज़ु कंदुमि ऐं अकाडमीज़ खे, छाकाणि त अकाडमीज़ लेवल ते असां हिते वेठा आहियूं, त जेके बि नाटक आहिनि, ॾाढा घटि जॻहनि ते नाटक थियनि था पूरे हिंदुस्तान में, ॾाढा वधीक बि कोन्हनि, पर जेके कलाकार कनि था, जेके कलाकार हलाइनि था, पंहिंजूं जज़्बात ॾियनि था, पंहिंजो समय ॾियनि था। उजूरो छा मिले थो उजूलीअ खे ख़बर आहे। दादा बबलानी साहब वेठा आहिनि, उन्हनि खे ख़बर आहे कि भई नाटकनि में असांखे कहिड़ो उजूरो ॾाढो वॾो कुझु मिले थो। अहिड़ी काई ॻाल्हि कान्हे। हे कुझु जुनून आहे, पागलपन आहे कि असां नाटक ॾेई रहिया आहियूं, पंहिंजी ॿोली खे बचाइण जो हिकिड़ो कोशिशि करे रहिया आहियूं। मां खुले चवंदुमि कि असांखे घर वारा बि चवंदा आहिनि तव्हां पागल आहियो, तव्हांखे छा मिले थो, तव्हां छो था कयो? पर ठीकु आहे, जुनून आहे। पर असां हिकु आशा जी नज़र रखूं था राष्ट्रीय सिंधी भाषा विकास परिषद मां, आशा जी नज़र रखूं था। कविता वेठी आहे ऐं सिर्फ़ु असांखे थोरो सो तव्हांजो मॉरल सपोर्ट खपे, थोरो आर्थिक सहयोग तव्हां अगरि करे सघो था त असां उहा ई तव्हां सां निमाणी वेनिती कंदासीं। जिते फिल्म जी ॻाल्हि अचे थी त फिल्म लखनि रुपयनि जी फिल्म आहे, थी सघे थो उहो तव्हां वटि ओतिरो बजट न हुजे, पर फेस्टिवल जेके थियनि था इहे कराए सघूं था। ऐं असां जेके बि अलॻि अलॻि जॻहनि ते वञी करे उहो कुझु अगरि असां सहयोग तव्हां करे सघो त बहितर थींदो। एतिरो चई करे जय झूलेलाल।